नंढे हूंदे खां वठी ॿिन्ही में केतिरो न प्यार हूंदो हो। पर अॼु हिकु शहर में हूंदे हिकु ॿिए खां 1000 मीलनि जे विथियुनि ते आहिनि। असां वॾनि जे अनाउनि जे वर चढ़ी विया। असांजो नओं नस्ल ईअं हिकु लम्हे में असांखे पराओ करे विया फहमींदा वारा। असांजो त को ॾोह ई कोन हुयो, पर पोइ बि असांखे अणॾिठल ॾोह जी सज़ा मिली आहे। जीजा अॼु पुराणा वरी एल्बम कढिया अथव, लॻे थो उदास आयो। अली गुल, यादि त उहे ईंदा आहिनि जिन खे विसारे छॾिबो आहे। अधे वाजिद वारा त अंदर जे लोहे कलम में लिखियल आहे। जीजा हिकु ॻाल्हि पुछांव खां, कॾहिं ईमान बाबति कलाल बाबा पुछियो आहे तव्हां खां? न, हुनखे त कुझु यादि बि न आहे त का ईमान बि हुई जंहिंसां हू नंढपण में खेॾियो कुॾियो ऐं हलियो चलियो घुमियो फिरियो। तव्हां बि कॾहिं हुनखे कोन ॿुधायो आहे? छा ॿुधायांसि? तोखे ख़बर न आहे त हुननि असां सां छा छा न कयो, कहिड़ियूं ज़्यादतियूं कयूं? तोखे त सभु ख़बर आहे न। ऐं असांखे पाण खां परे करे छॾियऊं। कहिड़ो उहो असांखे पंहिंजो कंदा जो मां कलाल खे ॿुधायां? जीजा जॾहिं साईं वाजिद वारा तव्हां खां धार थिया ऐं अव्हां खे घर मां कढियो पिए, तॾहिं ईमान केॾो रुनी पिए ऐं हुन केॾो सग सां कलाल बाबा जो हथु पकड़ियो। अली गुल, नंढड़नि वटि त रिश्तनि जी पाड़ रूह जी गहराइनि ताईं लॻल हुई, पर वॾड़नि जी अखियुनि ते अनाउनि जूं पटियूं ॿधल हुयूं। ख़ैर, तूं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। ॿुधाए, कलाल बाबा किथे आहे? जीजा हू त अञा न आहे मोटियो। छो? हिन वक़्त ताईं त अची वेंदो आहे। हू कुझु ॾींहंनि खां देरि सां पियो अचे, शायदि पढ़ाई कंदो आहे। हा, ईअं ई हूंदो। मां तयारी कयां, मूंखे बि हॉस्पिटल वञिणो आहे। ओके, राति जी मानीअ में छा ठाहियां जीजा? कलाल सां ॻाल्हाए, पोइ मां तोखे ॿुधायां थी। ठीकु आहे? ठीकु आहे। मां कीअं संदसि वेझो रहां, अहिड़ो छा करियां जंहिंसां हूअ मूंखे नोटिस करे। छा कयां कीअं संदसि वेझो थियां? दिल त चवे थी त हर पल हूअ मुंहिंजे साम्हूं हुजे। इहो बहितर थींदो त मां खांसि संदसि लाइब्रेरी ते जॉब घुरां, पर हुनखे मूं ते यकीन ईंदो अलाए न। वाह वाह साईं, वाह वाह। ये घर भी कमाल जो आहे। हिकिड़ो रिसाले पढ़ण में गुम त ॿियो वरी मोबाइल में गुम। बाक़ी असां वीचारा सॼो ॾींहुं किचन जे हवाले। तोबा थोरो किचन जो त कमु करे थी, असांखे भेणनि में ई मारे थी छॾे। पर पहिरियों तव्हां ॿई हाणे इहो त तय करे वठो त किचन जो कमु केरु संभालींदो? बाबा, हाणे अवां बि ईअं था चओ। मां त रुगो इन करे इहो चयुमि त आयूं ई असां 3 भाती घर में, उहे बि रिसाले पढ़ण ऐं मोबाइल में गुम हुजऊं। कॾहिं खुली करे कचहरी त कंदा ई न आहियो। अलाए छो मूंखे त इहा ॻाल्हि अॼु ताईं सम्झ में न आई। इहो इन जे करे त असांजे घर में ॿी का एंटरटेनमेंट आहे ई कोन। बेगम साहिबा, छा मतिलबु तव्हांजो? मतिलबु इहो त
त तो जहिड़ी आर्ट मूवीअ खे 3 कलाक वेही केरु छा ॾिसंदो? मतिलबु बेगम साहिबा? यानी मां 2.5 कलाकनि जी आर्ट मूवी आहियां, तूं उहो ॾींहुं विसारे छॾियो जॾहिं अतिया जे नज़मनि जी मूंखे पूरी किताब ॿुधाईंदी हुई, शेर ॿुधाईंदी हुई, नज़मूं ॿुधाईंदी हुई। अतिया? अतिया केरु बाबा? मूंखे इहो नालो ॿुधल ॿुधल थो लॻे। केरु अतिया? मूं त ईअं ई नालो पिए खयो। केरु वरी केरु? जेका मुंहिंजी दोस्त हूंदी हुई न अतिया, जेका मूंसां गॾु मेडिकल में पढ़ंदी, उहा। उन सां गॾु 2-3 मुंहिंजियूं ॿियूं बि दोस्तियूं हूंदियूं जेके मूं वटि ईंदियूं हुयूं ऐं पिणे उन्हनि खां सड़ंदो हुयो। हा भला पोइ मां छो न सड़ां? मंगियल तूं मूंसां हुई, वक़्तु वरी पंहिंजी साड़ी सां गुज़ारींदी हुई। बाबा अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त अतिया जे नाले सां मुंहिंजो को रिश्तो जुड़ियल आहे। ठहियो हाणे ठहियो, कुझु बि कोन्हे को। वञ हाणे चांहि ठाहिया, असांजो मथो थो फिरे अॻु में। ओहो अम्मी, वरी किचन। मूंखे हाणे बुक शॉप ते वञिणो आहे। अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। मां तव्हांजी कहिड़ी मदद करे थी सघां? एक्चुअली मां हिकु स्टूडेंट आहियां। प्लीज वेहो। मां हिते कराची यूनिवर्सिटी में मास्टर्स पियो कयां ऐं सोचियमि त हाणे पंहिंजे खीसे जी ख़र्ची जे लाइ पाण कमाइजे। व्हाट? मां तव्हांजो मतिलबु न सम्झो। न न न, तव्हां सम्झो कोन। असल में मूंखे जॉब जी ज़रूरत आहे। छा अव्हां वटि का वेकेंसी हूंदी? मां हिते जा सभु कम करे सघां थो। मूं सम्झो कोन। छा तव्हां वटि लाइब्रेरी जो को तजुर्बो आहे? सॉरी, पहिरियां त कॾहिं अहिड़ो एक्सपोजर न आहे मिलियो, पर मां करे सघां थो। मुंहिंजे लाइ मुश्किल को बि कमु न रहंदो। मां सभु कुझु करे सघां थो। प्लीज़। ओके, मां रहमान साहब खे चवां थी त तव्हांखे काथे एडजस्ट करे वठे। मूंखे उमेद आहे त तव्हांखे असां हिते रखंदासीं। रहमान साहब, तव्हांखे कुझु हिननि खां पुछिणो आहे? मैडम तव्हां पुछी वरितो त वधीक मां छा पुछां? हीउ छोकिरो पार्ट टाइम जे लाइ आयो आहे। स्टूडेंट आहे ऐं हिनखे ज़रूरत आहे। इन जे करे असांखे घुर्जे त हिनखे सपोर्ट कयूं। अरे मैडम, असां त हिनखे सुञाणी ई कोन था, हिनखे कीअं रखूं? जेकॾहिं तव्हां का ज़मानत वग़ैरह जी ॻाल्हि कयो था त मां कंहिंखे रिक्वेस्ट करे सघां थो। न न न, इन जी का ज़रूरत न आहे। तव्हां ते ट्रस्ट करे सघिजे थो। बिल्कुलु, मां त मिड़ई ईअं पियो चयो। तव्हां जूं अखियूं ॾाढियूं सचियूं आहिनि, तव्हांजे अंदरि जहिड़ियूं। तव्हां ते ट्रस्ट न करणु पाण खे धोखो ॾियणु बराबरि हूंदो। ओके, तव्हां अॼु खां कम ते ईंदव? जी, पर अॼो को ॾींहुं छॾियो। मां सुभाणे खां अची वेंदुसि। ठीकु आहे। तव्हांखे रहमान साहब तफ़सील सां कमु ॿुधाईंदो। तव्हांखे हिते बि कमु करणो पवंदो ऐं असांजी प्रेस ते बि कमु करणो पवंदो। हो, थैंक यू। थैंक्स। कलाल, कलाल, छा पियो करी? ही तोखे छा थी वियो आहे? हीअ उदासी किथां वठी आयो आहे? जस्ट नथिंग मम्मा, बस टाइम किलिंग आहे। मूंखे लॻे थो त मुंहिंजो शर्मीलो कलाल के नए ट्रैक ते चढ़े पियो। नो मम्मा, हाउ कैन से? मां त बस जस्ट ईअं ई वातकई जे लाइ। बाक़ी का अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां परेशान न थियो। तुंहिंजी मम्मा ईअं कोन मञंदी। केरु आयो आहे छोकिरी जंहिं तोखे ईअं डिस्टर्ब करे छॾियो आहे? का क्लास फेल अथई? नो मम्मा, अहिड़ो कुझु बि न आहे।
मां त पंहिंजे पढ़ण जे कढ लॻो पियो आहियां, मूंखे उन लाइ वक़्तु कोन थो मिले। ओके ओके, चङो बाबा, हाणे हेठि अचु, अॼु कॉफ़ी पी, मूंखे हॉस्पिटल बि वञिणो आहे। छो मम्मा, अॼु त तव्हांजो ऑफ आहे, तव्हां बिल्कुलु फ्री आहियो। हा बिल्कुलु त सही आहे, पर अॼु कंहिं मुंहिंजे कुलीग जो ऑपरेशन आहे, इन करे मूंखे हॉस्पिटल वञिणो पवंदो। मम्मा, हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई तव्हां सां। हा हा चओ, छा खपे मुंहिंजी जान? न न, कुझु खपे कोन, बस सिर्फ़ु ॿुधाइणो हो तव्हांखे त मां सुभाणे खां थोरो घर लेट ईंदुसि। असल में हू छा आहे त फ्रेंड्स सां गॾु स्टडी जे लाइ वञिणो पवंदो। ओके बाबा, पर पुट एतिरी देरि बि न कंदो करजो, तुंहिंजी मम्मा घर जूं हितूं पई निहारे। न मम्मा, मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि त स्टडी ख़तमु करे सिधो घर अचां। मां त पाण खे ई नथो ॿुधाए सघां, अव्हांखे कीअं ॿुधाईंदुसि त मूं चंड माणण लाइ पंधु शुरू कयो आहे, ऐं इन पंध में अलाए केतिरो अॻिते वञिणो पवंदो। ईमान, I love you. मूंखे ईअं छो पियो लॻे त मूंखे ईमान जी आदत थींदी पई, हुन में अहिड़ो छा आहे जेको मूंखे संदसि तरफ़ छिकींदो रहे थो, मां हुन तरफ़ छो छिकबो पियो वञा। उहा त राबेल जी पंखिड़ियुनि जहिड़ी कोमल आहे ऐं चांडोकियुनि जहिड़ी नरम। मां त कंहिं पुराणे वण जो सुकल छोॾो आहियां, मुंहिंजो हुन सां कहिड़ो मेल, पोइ बि दिलि हुन जी उञ रखी वेठी आहे, पर मूंखे त हुन जे बारे में कुझु ॼाण ई न आहे। ख़ैर आहे, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। अची वई बाबा? केतिरी न थकिजी थी पए मुंहिंजी धीअ। थक कहिड़ो अम्मा, इहा ई त ज़िंदगी आहे। बाबा, तव्हां दवाऊं वरितियूं? हा बाबा, हाणे ई दवाऊं वरितियूं अथऊं। तूं भला अॼु छो मुंझियल ऐं परेशान पई ॾिसजी? चेहरे ते मायूसी छायल अथई, बुकशाप ते को मसलो थियो आहे छा? छोकिरीअ खे साह त पटण ॾे, बाहि ॿारे ॾिनी अथई, महिमान आहे छा? मूंखे अलाए छो मुंहिंजी कुंजड़ी अॼु परेशान पई ॾिसजे। जेकॾहिं भला मां पुछी वतमि त कहिड़ी आफ़त अची वई? तव्हां ॿई वेही हिक ॿिए सां सूर सलियो त मां वञी मानी लॻरायां, बुख में त पाहा थी विया आहियूं। हा मां, सच पुछी न, ॾाढी बुख लॻी आहे, जल्दी मानी हणाए वठो। हा हा लॻायां थी, थोरी ॻाल्हियूं त मूंखे ॿुधण ॾे, तुंहिंजी परेशानी ॾिसी मुंहिंजो साह थो सुके। हा बाबा, ईमान तूं ॿुधायो कोन, तूं अॼु ईअं छो आई? न बाबा, अहिड़ी त का बि ॻाल्हि कोन्हे, अॼु कुझु नवां ऑर्डर आया हुया, उन्हनि जी पैकिंग कराइणी हुई, बसि इन जे करे थोरो थक थियो आहे, बाक़ी का ॻाल्हि कोन्हे, तव्हां दिलजाए कयो। पुट ईमान, हाणे तोते घणा ॿार पइजी विया आहिनि, तोखे हाणे घणो कमु करणो थो पवे। तूं पढ़े बि पई ऐं बुक शॉप बि संभाली पई। बाबा, हाणे तव्हां आम रिवाजी पी थियण जी कोशिश न कयो। पर मुंहिंजी मिठड़ी, इहा त हक़ीक़त आहे, इन खां माण्हू अखियूं त पूरे नथो सघे न। बाबा, हाणे बस बि कयो। हा, मां तव्हांखे हिकु ॻाल्हि कोन ॿुधाई त अॼु मां शॉप ते यूनिवर्सिटी जे हिकु शागिर्द खे रखियो आहे, उनखे पार्ट टाइम जॉब जी ज़रूरत हुई ऐं हू परेशान बि लॻे पियो। अच्छा, भला तूं उनखे सुञाणे थी? न बाबा, मां त कोन थी सुञाणांसि, पर हा, हू काफ़ी अरसे खां मुंहिंजी शॉप ते ईंदो रहियो आहे ऐं काफ़ी सादो ऐं सिधो लॻंदो आहे, ऐं मज़े जी ॻाल्हि बाबा त हू मूंखे कुझु पंहिंजो पंहिंजो लॻंदो आहे। हा, पर अॼु जे दौर में केरु सिधो आहे केरु सादो आहे, इहा ख़बर बाबा किथे थी पवे। ख़ैर, मां
रहमान खां पुछी पोइ उन माण्हूअ जी इंक्वायरी कराईंदुसि। बाबा तव्हां ट्रस्ट कयो, का बि परेशानी कोन थींदी। हिकु माज़ूर पीउ जी परेशानी छा हूंदी आहे तोखे मां छा ॿुधायां पुटु। मूंखे ईअं छो थो लॻे त मां मस्जिद मां चुरायल छांव बणजंदो थो वञा। सभिनी मौसमनि जी इब्तिदा जहिड़े पिरीअ बिना ज़िंदगी जीअण जा समूरा ऑप्शंस ख़तम थियण जो नालो थी बणजंदी। छा ॻाल्हि आहे बाबा, तूं पंहिंजो पाण खे कमरे में बंदि करे छॾियो आहे? जी ममा, मां सम्झुसि न। मूंखे वाकई तोॾां ध्यानु ॾियणु खपे। तूं ही पंहिंजी छा हालत करे छॾी आहे? अॼुकल्ह तूं पंहिंजे दोस्तनि सां गॾु स्टडी करणु वञी थो या न? न ममा, बसि ईअं पढ़ण ते दिलि न पई चवे, पर सुभाणे खां प्लान आहे। छो? तूं कुझु ग़लति त न पियो करीं पुटु? अवां ईअं सम्झो था छा? मां ईअं कंदुसि। ॾिस कलाल, तुंहिंजो हीअं संजीदा थी वञणु ऐं ईअं अकेलो अकेलो रहणु ऐं पंहिंजे क्लास फेलोज़ खे वक़्तु न ॾियणु पुटु मुंहिंजे लाइ त परेशानी हूंदी न। ॾिस कलाल, पुटु तूं मूंखे हिकिड़ो पुटु आहीं, अकेलो। तूं मम्मा खां कुझु लिकाए रहियो आहीं। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? छा थियो आहे कलाल? ॿुधाए न पुटु, मुंहिंजी जान ॿुधाए छा थियो आहे? पंहिंजी मम्मा खे बि नथो ॿुधाई? मम्मा कुछ भी ना है, बस ये दिल भर जी आई। इस कलाल पुट मां खां गुझो कुछ भी ना है हूंदो। तुंहिंजे अखियुनि में पाणी अचण खां पहिरीं मूं ॼाणे वरितो तूं अखियुनि जा बंद टोड़ण घुरी थो। मां तुंहिंजी दोस्त आहियां, तूं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि मूंसां शेयर करे सघीं थो। मम्मा मूंखे ईअं थो लॻे त असां साह खणण खे ज़िंदगी तसवुर करे वेठा आहियूं। छो ज़िंदगी जी माना खे विसारे वेठा आहियूं। ज़िंदगीअ जे रंगनि खे सम्झण जे लाइ छो नथा जियूं? ईअं मायूसियुनि में छो विकुड़जंदा पिया वञूं? पुट जेसि ताईं मूं सम्झो आहे ॾुख हर इंसान खे ॾुख ई विझंदो आहे। इंसान केॾो बि बुर्दबार छो न हुजे, पर ॾुख इंसान खे बेपाड़ीअ वांगुरु वकोड़े वेंदो आहे। पर उहो ई ॾुख इंसान खे अंदरां हिकु भेरे टोड़े थो त ॿिए भेरे जोड़े थो। महसूसियात त हर इंसान खे थियनि थियूं, पुट कंहिं बि प्यारे माण्हूअ जी का बि सकाती ज़िंदगीअ तां इंसान जो अरवाह खणाए सघे थी। ॾिस पुट, मोहबत हुजे या का कमिटमेंट हिकु नंढड़े लम्हे अंदरि इंसान खे मायूस करण जा कारण बणिजी सघनि था। मम्मा, छा इहा मायूसी झंझोड़ींदड़ हुजे थी, जंहिंजी बोध में ज़िंदगीअ जूं सभु रंगीनियूं लुड़ी वेंदियूं आहिनि? बिल्कुलु पुट, पर तूं इहे ॾुखियूं ॻाल्हियूं छो पियो पुछे? तूं मूंसां खणी शेयर कर, मूंसां छो नथो करीं शेयर? मम्मा कुझु बि न, बस मिड़ई ईअं ई। चङो भला, तूं मूंखे खणी ॿुधाए त उहा छोकिरी केरु आहे जंहिं तोखे डिस्टर्ब करे छॾियो आहे, जंहिं तुंहिंजे चहिरे जूं मुस्कुराहटूं खसे छॾियूं आहिनि? मम्मा प्लीज़, हाणे तव्हां स्कूल टीचर पिया लॻो। मां तव्हांखे ॿुधायां थो न त अहिड़ो को बि मसइलो न आहे, का ॻाल्हि न आहे अहिड़ी। मम्मा मूंखे कॉफ़ी जी घुर्ज आहे, मिली सघे थी? ठीकु आहे, तूं हेठि अच, पर मां तुंहिंजे जवाब मां सेटिस्फाई न आहियां। तूं भली पंहिंजो अंदरि लिखाए मूंखां। ओके मम्मा। केरु आहे इहो छोकिरो? मूंखे एतिरे अरसे खां नोटिस कराए रहियो आहे ऐं मां अणॼाण बणिजी ज़िंदगी पई गुज़ारियां। हू मूं में इन्वॉल्व पियो थिए ऐं मां हुन मां वाक़िफ़ियत ई न पई रखां। आख़िर केरु आहे उहो? मूंखे छो संदसि अखियुनि में
सच्चाई चिटी नज़र अची रही आहे। ईमान बाबा थोड़ो हेॾे त अची जाए। जी बाबा। अच वे बाबा। बस बाबा ये दिल पे चयो तो तुसां वेही कचहरी कयूं ॻाल्हियूं कयूं ख़बर न तोखे डिस्टर्ब कयो माल आहे न। न बाबा मूं त पढ़ियमि पे तव्हांखे कुझु घुर्जे? अच्छा बाबा स्कूलनि में नया एडमिशन्स पिया थियनि त हिन दफ़े केतिरनि स्कूलनि सां को राब्तो थियो आहे? न बाबा साॻा ई आहिनि। हिन भेरे कुझु वधीक न आहिनि थिया, पर शहर जा 3 आम स्कूल पाण वटां किताब खणनि पिया ऐं अञा कोशिशूं हलनि पियूं त नवां कॉन्ट्रैक्ट ठहनि। हा इहो त बहितर थियो आहे बाबा। केतिरो परसेंट पिया वठनि? 25% हले पियो। पोइ त पाण खे एतिरी बचत किथे थींदी बाबा? न बाबा अलाह ख़ैर कंदो, घणी थी वेंदी। ख़ैर धीअ तूं असांजी धीउ थोरी आहीं बाबा, तूं त असांजो पुटु आहीं। तूं असांजे करे पंहिंजी ख़ुशियुनि खे बि नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। न बाबा तव्हां त हरू भरू ईअं छो था सोचो? असां जे माशरे में रहूं पिया उते पीउ ऐं धीउ जे विच में हयाउनि ऐं अक़ीदत जूं विछोटियूं हूंदियूं आहिनि, पर मां चाहियां थो त बाबा तूं खुली करे मूंसां पंहिंजी ॻाल्हियूं शेयर कर, छो त मां उहो रवायती पीउ न आहियां बाबा। तूं आज़ादी सां सभु कुझु मूंसां ॻाल्हियूं करे सघीं थी, शेयर करे सघीं थी। मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त मुंहिंजूं आङुरियूं चाहत जे साज़ खे छुहण जो साइज़ न पयूं सारे सघनि। मुंहिंजे अंदर जा आलाप गले जे मंदर मां कंहिं घिंट जियां कोन पिया आलाप जनि। बाबा मूं लाइ इहो सवालु आहे, मां मुंहिंजल कैफ़ियत में रहण लॻी आहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।